साईं मोहम्मद मलूक कुंदर साहब, तव्हां वॾे अरसे खां वठी 24-25 साल तव्हांखे थी विया आहिनि कुकड़ियुनि जे पालना वारी जेका सनअत आहे उन में कमु कंदे। असांजो जेको मालवंद माण्हू आहे, ज़ारा ही बि त माल आहे न, कुकड़ियूं बि त धारिनि था। असांजे ॻोठनि में आम माण्हू कुकड़ियूं धारिनि था पिया, देसी कुकड़ियूं धारिनि था पिया। उन सां गॾु के देसी कुकड़ियुनि जी जेका सार संभाल घटि, पर जेके फार्मिंग आहे तकिड़ी गोश्त जी पैदावार असां हासिलु कयूं त उन जो हिकिड़ो ख़ासि तरीक़ेकार आहे। जेकॾहिं असांजो माण्हू जेको शेड बेड लॻाए थो पियो कराची जे अंदरि, जेकॾहिं तव्हांजी घणी जेको आहे सो वक़्तु रहियो आहे ऐं उते तव्हां घणो कमु कयो आहे, छा अंदाज़ो आहे त कुकड़ियुनि जी जेका सनअत जे अंदरि कराची जे उसे पासे केतिरो तादाद जेको आहे उहो कुकड़ियुनि जो आहे? अदा जेको असांजी जेका कैलकुलेशन आहे ऐं जेका असांजी स्टडी आहे उन हिसाब सां त वेरिएशन थींदी रहंदी आहे। वेरिएशन मां मुराद इहा आहे त 5 खां 8 लख चूज़ो असां जेको आहे सो हिन जी जेका असां क्वांटिटी असां चूज़े सां मालूम थींदी आहे त केतिरो ब्रायलर जेको आहे सो चूज़ो मार्केट में हिकु हफ़्ते में अचे थो। त आम तौर ते जेको आहे हीउ जेको रेशो गुज़िरियल 5 सालनि खां कराचीअ में ख़ासि तौर ते कराची मां ईअं चवंदुसि त उनजो बेस कराची आहे। सही। ऐं उनजी जेका पालना आहे पोइ एंटीरियर सिंध जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, हैदराबाद थियो, जेको आहे सो ठट्टो थियो, सजावल थियो, वरी इन खे जेको आहे सो असां कराची जे सराउंडिंग में बलोचिस्तान जो इलाइक़ो हब चौकी, इहो बि जेको आहे सो असां इन खे कराची टेरिटोरी में शामिलु कंदा आहियूं। त इहो टोटल जेको आहे सामूंडी पट्टी जा जेके मेन शहर आहिनि उते तव्हांजो जेको इहो जेको बि जेको आहे सो इलाइक़ा आहिनि इन में जेको आहे सो बेस कराची आहे। हितां लॻभॻि जेको आहे सो 40 खां 45 लख चूज़ो हफ़्ते जो जेको आहे सो हिते फार्मिंग लाइ जेको आहे सो फार्मनि ते वेंदो आहे। 40 खां 45 लख चूज़ो जो हफ़्ते जो, हिकु हफ़्ते जो 40 खां 45 लख जेको आहे सो उहो उन में कमी पेशी थींदी आहे। उहा कमी पेशी तमामु घणी कोन थींदी आहे, 2 लख 4 लख जी कमी पेशी थींदी आहे, पर ज़्यादा न थींदी आहे। त 40 खां 45 लख जेको आहे सो हफ़्ते जो चूज़ो जेको आहे सो असां वटि कराची में मौजूदु आहे, जेको मुख़्तलिफ़ फार्मनि ते जेको आहे सो वेंदो आहे। ऐं इहे जेतिरो चूज़ो इहो जेको वञे थो पियो, ज़ाहिरा बच्चो वॾो बि थिए थो, पोइ उनखां पोइ मार्केट बि थिए थो, उहो खाद खुराक में इस्तेमालु थिए थो। 40 खां 50 लख जेको चूज़ो जेको आहे तमामु घणो आहे, माशाल्लाह। इहा त मुंहिंजे लाइ नई हिकिड़ी जेका न उहा न्यूज़ आहे असां आम माण्हुनि जे लाइ बि। हाणे इहो जेको चूज़ो जेको आहे असां लॻायोसीं, तयारु कयोसीं, सभु कुझु थी वियो, उन चूज़े जी जेका खुराक आहे उहा खुराक कहिड़ी खुराक उनखे ॾिनी थी वञे, केतिरी खुराक ॾिनी थी वञे, वज़न वधाइण जे लाइ कहिड़ी खुराक आहे, वेट वधाइण जे सां गॾोगॾु वरी जेको ख़ूबसूरती जेका जान उन जी पखीअ जी थिए थी या चूज़े जी थिए थी, उहा त खुराक में कहिड़ा कहिड़ा जेके जुज़ा अची वञनि था? साईं, जेका मुर्गियुनि जी जेका खुराक आहे उहा बुनियादी तौर ते जेको आहे सो 3 शयुनि ते मुश्तमिल आहे। सही। उहे जेको आहे सो नंबर 1 मकई, नंबर 2 चांवर, नंबर 3 कणिक। इहे 3 मेन सोर्स आहिनि ग्रेन जा, जंहिंसां जेको फीड ठही वेंदी आहे। उन खां पोइ हिन में प्रोटीन लेवल खे मेंटेन रखण लाइ प्रोटीन बि शामिलु कया वेंदा आहिनि, विटामिन बि शामिलु कया वेंदा आहिनि, कैल्शियम बि शामिलु कया वेंदा आहिनि, ताकी जेको आहे सो फीड खे हिकिड़ो बहितरीनु फीड तौरु जेको आहे सो तयारु करे मुर्गियुनि खे ॾिनी वञे, ताकी हुनजी जेका ग्रोथ मेंटेन रहे ऐं हू पंहिंजी जेको मुक़ररु टाइम आहे उन में जेको आहे सो हू पंहिंजो वज़न जेको आहे सो हासिलु करे सघनि। बुनियादी तौर ते जेको आहे सो ब्रायलर मुर्गीअ जो मक़सदु ई जीअं मां पहिरीं चयो त घटि खाई ज़्यादा गोश्त ॾिए, इन खे असां ब्रायलर मुर्गी चवंदासीं। त उन जो जेको आहे सो सबबु इहो आहे त जेकॾहिं फीड सुठी आहे त उहा जेको आहे सो मुर्गी सुठो वज़न ॾींदी। फीड जा जेके आहिनि से मेन 3 ग्रेन्स आहिनि जेके उन जा मेन आइटम आहिनि जेका मां ज़िक्र करे चुको आहियां। त उनखां पोइ जेको आहे सो बाक़ी प्रोटीन ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सोर्सिस आहिनि, उहे जेके आहिनि से केमिकल आहिनि, जेको आहे सो मिसाल प्रोटीन आहे, विटामिन आहे या कैल्शियम आहे, उहे असां जेको आहे सो मच्छी बि हिकिड़ो सुठो जेको आहे सो सोर्स आहे, जंहिंखे असां फिश मील चवंदा आहियूं, उहो बि जेको आहे सो मुर्गीअ जी फीड में शामिलु कयो वेंदो आहे।